पीपुल्स पार्टी पाणी जी खोट ख़िलाफ़ 3 जून खां 15 जून ताईं सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। पीपी सिंध जी क़यादत चश्मा झेलम ऐं तोनसा पंजनन केनाल फौरी बंदि करण जो मुतालबो कयो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े सूबाई वज़ीर सैल अनवर सियाली ॿिनि कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कयो। निसार खोड़े चयो आहे त सिंध में पाणी जी बदतरीन बहिरान सां ज़राअत खे अरबे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। सिंध में पाणी जी खोट 40 सैकड़ो थी वई आहे। हुन चयो त तोनसा खां गुरु बैराज ताईं पाइप लाइन लॻाए पाणी जी चोरी कई पई वञे। वफ़ाक़ जी सिंध सां ज़्यादतियुनि ते ख़ामोश न विहंदासीं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैल अनवर सियाल चयो त इरसा चेयरमैन पंहिंजे रवैये ते माफ़ी वठे। वफ़ाक़ जी नाअहली पंजाब ते छो मढ़ियूं। हुन चयो त वज़ीर आज़म खे का बि ख़बर नाहे। वज़ीर आज़म ॼाण वठे पोइ ॻाल्हाए। उन मौक़े ते पीपी सिंध जे सदर एहतजाज जे शेड्यूल जो ऐलान कंदे चयो त पाणी जी खोट ख़िलाफ़ 3 जून ते लाड़काणे डिवीज़न जे 5 ज़िलनि में एहतजाज कयो वेंदो। निसार खोड़े चयो त 11 जून ते बेनज़ीराबाद, 13 जून ते मटियारी ऐं 15 जून ते कराची डिवीज़न में एहतजाज कयो वेंदो। इन खां कराची में पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जी सदारत हेठि पीपी जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो, जंहिं में पाणी खोट ऐं बिजली जी बदतरीन लोड शेडिंग ते ॻणती जो इज़हार कयो वियो।